छा यार हिन समय वञा भलवा ओ रहण जे लाइक न अब चाल पयो थी मुर्स बने अल्लाह वञा कदे पेंच ते विया बार सी पी थे तो आवाज बिलाए थी अड़ी मरी वियास वाह इहो चरियो वेठो थी बाहि लॻे त हरू भरू ॾिसां थो कंहिंखे अटकल कयां हा इहे वॼणा अचंदा अॼु हिननि खे मां मुटड़ा करां त अहिड़ियूं तपूं हणंदो तूं यादि कंदो भागो आ साईं शुक्र आहे बेंच पई ॾिस वेठो कयां ॾिस अड़े हे केरु सूरत वेहू न छो 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 बेंच तुंहिंजी आज आहे तुंहिंजी न होटल वारे जी त आहे न पोइ मां ख़रीद कई आहे न तव्हां पींदा हो हाफ चांहि मां फुल चांहि पीती आहे तोसां त वेहण ई चाहे हा वञी हुन सां वेह हुन सां हा उन्ही सां वेहां थो चाहे वेहां थो हा वेह छाहे बि वञांसि थो ॾिस हालत थी थिए तूं वेह थो मुंड ते कंदार छा यार हिन समय वञा भलवा ओ रहण जे लाइक न अब चाल पयो थी मुर्स बने चकी घणे ते टोपी सां मार चोरा टोपी छा थियो यार छा थी वियो भल में आहीं छा भल हाँ कंहिंखे हणे थो न ए फ़क़ीर माण्हू आहे मूंखे लॻे थो यार बि अब छाला मां त पड़ी गई हरू भरू कयो बूट वरी ईअं करे वेठो अक्षय कुमार आहे यार ये तू चरी वाला छा छदेस बा ये निणो पन मगी ने पढ़ाया से अरे तो के खबर हुई थी चरी बात बुधाई न मगे चरी वाला मुझे घर जो भातिया बुधाए केड़ा चंबा है घणा चंबा आई 3-4 है बा भला वजी वे बेंच गाली थी वजी वे ने छदेस वे अगर न पजी हस कर तू मुके मचड़ा करा यादकारी मोचड़ा आणायो तो फकीर यार ओनी सजाते अरे फकीर नदी बाबा चाची क्यों था बाबा चरिया इयो ही छो तो करे भला भले ही करे असा जो छा इनी के यार थी छा वियो आयो हर ही छो तो करे ओ ता गाल बुध न चरियो आ न साधु आ जाय जम कोठी इनके बीमारी आ हांडे तो हेडो सारा शामपुर तो ऐं घर वारनि इनके शादी भी कराई आ जेको गॾु वेस त ठा चंबो अंबरा पयो आहे हिते ऐं मूंखे त सॼी ख़बर हुई न नाराज़ न थी जाए ठीकु आहे मुंहिंजा बबलू इयो वो एॾो ज़ोर छो दी छाए ज़ोर एॾो डिबो यार बुध इनके के मोचड़ा भी हया हूंदा कंहिंखे हयूं अथई अरे मोचड़ा त पाण हाणे न थप्पू हाणे त हिनखे केरु हणंदो बाबा हाँ यही एक थप्प लगे बे चक्कर ड्री भी नो मानू बा ना तू मुके पहिरियों ॿुधायो छो न त चरियो आहे ईअं कंदो आहे मूंखे थप्पा खाराई अरे मुंहिंजा सोना मुंहिंजा मोर ऐं ख़बर थी मूंखे त सॼी ख़बर हुई ईअं बोर वेठो यकीन कंदे 15-10 मिंट थिया बोर थियां पियो ओ बिजली बि न आहे ॾिसे थो पीड़ा सी वधी वियो बिजली बि न आहे मां चयो हिनखे ॿ टे थप्पू हणां त मां कुझु थियां हेॾे हाणे चुप कर को ॾिसूं को ॿियो के कजे त कंहिंखे ॿ टे थप्पू हणायूं न वरी ॿी की हा तूं बि ॾिस न फिल्म चरिया मुख़्तलिफ़ फिल्म आहे चुप कर पोइ अचई थो केरु अचे थो हा यार अची थो अचे कई थो थप्पू वञे थो वेहण दे तो वेहण दे तो नी के वरी छा थी वियो लॻे चरियो हाल छा वरी हण पाया बि हण अरे जब्बा दिमाग खराब दस जा अल्लाह उस दादा चुप मैं तो बोल अरे माखे लगे चरियो आबा पप्पा के चरियो आयो
अरे हो तो चरियो ता भी चो चरिया किलो था उती थी वरी वठी सारी ना है छोरी वाला कपड़ो काथे रखियो आ ऐसी घणो थिया सारी अलिया 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 ठुल ठुल अलिया ठुल अलिया ठुल 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 अलिया ठुल ठुल अलिया भले पुट रड़ियो कर अला दींदो नसीब पर कोंजो आ अल चला आज हथ में आ बस अल्लाह जे तो दाए पुट मोजी गाड़ी दिसण में गरड़ी आ तोरी को स्पीड वधी कतस खबर आ पुट खबर आ हाँ। कौन इंजन ठरायो मां भी ये थोड़ी हां हां इंजण हालत दिस इंजण केड़ो मोहम्मद बच्चल नुनारी अदाए मोहम्मद बच्चल नुनारी जो कोट केड़ो अगियो हां हां इया ले आओ हे तो बुरड़े जो अले अले एडा रक्षे ते हलो ना मला पंध में तो अल्लाह केडो गच दिनो तो पो भी पंध वणो ई आई लोड़ खोड़ तो बागो करे रड़ियो अले बा ठल वेंदे वा अले आ सही ठल 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 आधा आ लाला इधर आओ लाला बैठो बैठो अदा है बैठो बैठो इधर गाल बुतो मुजो गिराक आ एडो आयो मुजी साइड रो आ अरु बरु शैतानी न कर न हिको तो तू बिना उन जे नंबर जे ची गाड़ी पी आई आ बाबा नंबर जो मसलो ना है मुसा वेंदो ओ भाई बात सुनो बाबा तुम बैठो लाला बस जितना यार हमारा किराया छोड़ो बात यार तो सुनो ना हमारा बात तो सुनो बैठो यार छड़े से खावो का गाल बुतो शैतानी हली हली एडे बा सदर के गाड़ी तो माई रक्षो बक्षो तो भजाए छड़ी तो माई यार अरे कमाल करे तो वे मुसा तो सदर सा गालियों कंदो लाला तुम इधर बैठो यार बैठो तो सही यार तुम बैठो अलिया ठल 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 अलिया लैया ओ लाला लैया बात तो सुनो ना यार यार बात बाद में सुनेंगे वे लाला वे लाला आ ठुलो 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 टा चलो यार अदा दिसे वे तसे लाला इधर आओ यार मुझे गाल तो सुनो यार तुम इधर आओ लाला इधर इधर ना मुझे गाल तो उधर बैठो तुम उधर बैठो तुम हम चलते हैं यार पहले ये चलेगा यार तुम बैठो तो सही यार तुम बैठो तो सही एडे गाल बुद्ध वे मुसा तो तुंजो छा यार लाला हेडो फ्री हेडो लाला इधर आओ यार यार मेरी बात तुम बैठो तो यार इसको मैं लितर लगाऊंगा तुम बैठो शैतानी न करे भलो इन्होंने थी पेरेंडी रक्षो इते आंदो थी पेरेंडी शैतानी करे तो ए मोजो गिराका मासा हल दो लाले को पूछा कर तू न शैतानी छा दिया छो गिराक जरे मुसा वे तो भंडण छा जो तुंजो छो लालो अब के पेरे मुझे रक्षो दे बैठे ना यार वो बैठा तो मैं इधर था यार अब वो शैतानी न कर रहा बरू मेरी बात क्यों नहीं सुनते यार? लाला ये पागल है इसका नवा रक्षा है बाबा इधर अड्डे पे नवा आया है आजा आजा बैठे जा पुट हेडे लाला लैया बस लाला तुम बैठो एक वो आ रहा है हम चल रहे हैं बस लैया तो छड्डे थले इधर लाला इधर बैठो यार हेडे अल्ले वे क्या बात मेरी करता है बात तो सुनो खणी वठा लाले जी बैठो अरे पछाड़ काढे लइयो भरी नहीं यार मुझे अदा तो हेडे यार अल्ले लाला तू वे खुदा के मन खामा का यूं जिद करे तो वे यार वे तू वे यार मुझे गाल बुतो यार तो आज छाती न मना तुझे मना शैतानी में मुंह डाल ए लाला तू आराम करे वे पेरे सदर है बा हेरे ता बा सदर साहब हेरे ता सड कर छा कंदो अचे अच्छा सही गाल बुतो हे लालो मोजो गिरा का माने के वे आयो आ न जोरी लाए हेडो वे आयो त पेरे डी रक्षो अची अडे ते पेरे डी शैतानी ये न कर बाबा ये न यार शैतानी छा जा रोजी जो मसलो चले पठान मूसा ले तो हेने जो बाबा लाला हेडे सदर हेडे लाला एक मिनट इधर आओ अरे बाबा यार 1 मिनट पता करे साईं तू हे सदर आसा जो लाला तो के खबर आ हां मुके खबर तू पेरियो कहीं जे रक्षे ते बेटे सच्ची बुधाए मो यार तू जो रक्षे ते वेठो पर आप मुझे पुलिस गाल सुनो। तो बुतो छा तुझी गाल आ सही सही मुझे ले सदर साहब ने जो केडी न जाजी न मासा सदर साहब जैसे गिरा के जरे मूसा वे तो छा का भंडन तो करे मूसा लाला वे लाला गाल बुत बाबा कल ने तू बारन सुदो हले तो घर वाली साण भी 60 रुपया किरायो तो 50 दिनो माता सा 10 रियायत त कई न कहीं बाबा कहीं पर मुझे गाल तो वो बुतो लाला गाल हिन तो का कल 50 वतन मा 40 वर तो माए बारन सुदो 40 यार वो तो तुझे गाल चाहिए पर मुझे गाल तो बुतो हेने बाबा मसला गाल। छाए अठाने गाल तो बुतो रे सही तावे बुधाए बाबा तुझी छा गाल आ बुधाए यार मुझे गाल तो बुतो होने छिके तो यार छो मत तो मुझे गाल तो बुतो न तू गिराक त मोजो पक्को है न बाबा सब ताने गाल चाहिए मुझे गाल बुतो आ बुधाए गाल बुधाए बुधाए ओ बाबा मैं कादे भी न पे वन्या
मैं पाड़े वाली नमाज पढ़ण वञा पियो मस्जिद में। अच्छा माना निमाज़ पढ़ण वञे पियो। बाबा मैं नमाज पढ़ वञा पियो, तव्हां मूंखे ॿ ॻाल्हि ई न पिया ॿुधो। मुंहिंजो न तव्हांखे छेड़ो हुयो पाण में। ए कलाक थियो असां पाण में विढ़ूं पिया, जहिड़ो कयोसीं, चई न पियो मां निमाज़ पढ़ंदुमि। नमाज माना ठुल नाल दे। न तुम बाबा मैं नमाज पढ़ वञा तो। हाँ वञ अग में निमाज़ सही, अग में छा निमाज़। त कयो न कार पर मुझे ओ लाला रे निमाज़ पढ़े आ पोइ मुंहिंजे रखे। हले बा सदर साहब तो के चाय पिया पर हे लूसी तू खण सवारी सजी। आओ आओ हाँ वक्त पर थियो आ तू वरी। के पहले थियो चिबा मां को कसम खुदा जो छोरा वठी जा तो के ॾिसी रहा तुम मां। अंगूठो पटी अंगूठो में ए भॾे तुम्हें रक्षो बख्शो। सदर ॾिसेंदो न हाँ सदर ॾिसे तो जा असांजा गिराक खणे तू। हल 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 ओ त भाई निमाज़ पढ़। मां यो सवारी खणी त मां अचे रखे मोकला। रखे मोकला अदा अचो ठुल। एक मिनट गाल में दिमाग खराब थी जाए। अरे शैतानी छा दिया तुम ही इधर लेके आओ। यार इते छड़े छड़े। अरे क्या थी के मां का तो क्या थियो थी अज। हलो अब आई तो भी